खान तो त हमेशा मूंखे पंहिंजो दुश्मन ई सम्झो आहे। कॾहिं तूं मूं ते एतबार बि करे ॾिस त पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त महरन सां जी दिलि केतिरी वॾी आहे। जंहिं ते एतबार कयव उन जो किरदार बि त ॾिसी वरितव न। इहो त असांजो शक आहे न। थी सघे थो ईअं न हुजे जीअं असां सोचे रहिया आहियूं। ईअं ई आहे खान। तव्हांजे मना करण जे बावजूद बि खानूअ सां निकिरी वई ऐं हाणे खानूअ जा इहे ठठ ठांगर इहो सभु कुझु छा आहे? हक़ीक़त खां अखियूं छो था फेरियो? भला तूं मूंखे इहो त ॿुधाए त इहो तुंहिंजो सूफ़िया सां इश्क़ आहे या उनजी जायदाद जी हवस? मैडम ईअं न आहे। मां सबूत जी ॻाल्हि थो कयां। जिते ग़ैरत जो मामलो हूंदो आहे न उते सबूतनि जो इंतज़ार नाहे कबो खान। जेसि ताईं तव्हां पंहिंजे अखियुनि सां न ॾिसंदो तेसि ताईं भले इहो सभु कुझु थींदो रहे। ईअं न? मैडम मां ईअं किथे थो चवां। कावड़ में कुझु करे वठां मां पहिरियों वांगुरु ईअं पशेमान थियो नथो चाहियां। त पोइ ठीकु आहे, हथ ते हथ रखी वेही रह। सबूतनि जो इंतज़ार कर ऐं सूफ़िया खे छॾे ॾे त असांजी इज़त जूं लीड़ू लीड़ू करे छॾे। हिकु अलाह इहो हिकु सिज आहे त पंहिंजे अखियुनि सां ज़रूर ॾिसंदे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।